अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां त मिर्ची वारे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो वक़्त पुलिस सां ॻाल्हाए ऐं बावल खान खे आज़ादु कराईंदो ऐं बावल खान जो पूरो भरोसो हासिलु कंदो, जंहिंमें वक़्त जी साथ रेस नवाब खान ॾींदो। ऐं हाणे मीर वक़्त ऐं बावल खान जो ॾे ख़्यालु कंदो ऐं मीर इहो सोचींदो त इहो रेस नवाब खान जे ॻोठ तरफ़ वञे थो, इहो केरु थो थी सघे। ऐं पोइ मीर खे ख़बर पइजी वेंदो त इहो पक सां वक़्त आहे। ऐं पोइ इन में बि अंदाज़ो लॻाए सघे थो त बावल खान ऐं वक़्त मुंहिंजी भेण खे अगवा कराए सघनि था। ऐं सिजावल खान मीर खे चवंदो त तूं इन जी जांच कर त बावल खान ऐं वक़्त जा हथ इन में आहिनि या न। ऐं सिजावल खान रेस नवाब खान जी ॻाल्हियुनि मथां भरोसो कोन कंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।